मिल्कियत हासिल करण जे ख़ातिर कर्ज़ चुकाइण पियो आवेतर। मिल्कियत हासिल करण जे ख़ातिर कर्ज़ चुकाइण पियो आवेतर। लालच जो कम पुछड़ो अहिड़ो, लालच जो कम पुछड़ो अहिड़ो। फाथा सी त फटकन कहिड़ो, फाथा सी त फटकन कहिड़ो। आन बान शान मान आ पैसो, माण्हूअ जो ईमान आ पैसो। दीवान मनी मोड़ मोड़ मनी, पैसो पैसो कल जुग जो भगवान आ पैसो। छा लाइ लॻंदो जहिड़ो तहिड़ो, छा लाइ लॻंदो जहिड़ो तहिड़ो। फाथा सी त फटकण कहिड़ो, फाथा सी त फटकण कहिड़ो, फाथा सी त। चोर 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 मालिक जी वैसे बाबा थी वैसे कारियल मेज मथा वेठा कांग वांग छो पियो रड़ियो करी। अरे हिन बंगले में चोरी थी वई आहे। मुंहिंजी समूरी कमाई जिंदगी भर जी बचत को चोरी करे वियो आहे। वही ॻाल्हियूं ग़लति है। हिकु त हिन घर में चोरी करण लाइक़ आहे छा, ऐं ॿी ॻाल्हि तो पंहिंजी ज़िंदगीअ में गारियुनि ऐं मोचण खां सवाइ कमायो छा आहे जो चोरी थींदो। मां सच थो चवां। मूं समूरी ज़िंदगी टको टको पंहिंजी शादीअ लाइ जोड़ियो हुयो ऐं हिन दॿे में जमा कयो, पर अलाए कंहिं चुराए वियो मुंहिंजी दौलत। हिते केरु ईंदो कान्हे त छा केरु खणी वेंदो। इहो ई त मूंखे सम्झ में नथो अचे, केरु चुराए वियो हिन ग़रीब दौलत जी दौलत। वधीक दिमाग़ ते ज़ोर न ॾे। जेका अकुल जी थोड़ी घणी बोर बची अथई न, उहा अब ख़त्म थी वेंदी। हल पम्मे खां पुछूं। हाँ हल पम्मे खां हल पम्मे खां। हिन खां चोर जे बारे में पुछण चोर खे पकड़ण खां बि मुश्किल कम आहे। सम्झाइणो तो पवंदो ई। चोर 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 ॾिस। हाणे सॼी दुनिया खां कर्ज़ो वठी रखंदा त ईअं ई मुंहुं लिकाए भॼणो पवंदव न। कर्ज़नि जा एजेंट तोखे टिकट आहे उल्हासनगर जी, घुमी तो अचे अजमेर, किथां जो किथे तो पहुची वञे। चोर चोर भले सॼी खाई छॾियो, हूअं बि राति में कॉकरोच किरी पियो ऐं कुतो बि चटे वियो। मां वञा थो पुलिस वटि या अंडरवर्ल्ड वटि थो वञा, हिन जी सुपाई थो ॾेई अचां। तोखे सम्झाइण कोन थो अचे, हिन ते ॾोह न ॾे। बी मां थी सम्झाएसि। हिते अच। बीहो हिते। हिनखे चोर सम्झाइणो आहे। चोर मुक्के पहिरीं मुक्के, ॿी मुक्के, टी मुक्के, चौथी मुक्के, चौथी थी रखां उछलण चोर रखां चोर। हिनखे र सम्झाइणो आहे। र हा टमाटर मुक्के लते मोचड़ा गानाला कुटण धोण अञा मार 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 के अदा तू कह मार खां मां फिटी कर। हां र चोर समझाई ना। ॾिस केतिरो सवलो आहे।
अरे चोर सम्झाइण लाइ चोर खां वधीक मूंखे कुटे छॾियव ऐं हाणे चए थी सम्झी वियो न। अरे पैसा पैसा दॿे मां पैसा पैसा दबे मां पैसा हाँ। कंहिं चोराया? हाँ, वो तो गुलाब भाऊ सुबह जो सफाई पे गई। गुलाब तुझी हिम्मत कीअं थी? कोन छॾींदुसि गुलाब। मुंहिंजा 60 रुपया बहाना चोराइण लाइ तोखे 60 साल ॿारहं हफ़्ता मुंहिंजी मार खाणी पवंदी। 60 रुपया 12 आना तुझी जिंदगी भर जी कमाई है। हाँ हिसाब लगाए न। हर महीने पैसो जोड़ियो आहे। मैंने यो हिसाब कर हिक महीने चुप। अरे फकीर जे घर में कम करण वाली कम वाली जा नौकर तुंहिंजे हिसाब सां मुंहिंजो को लेनो ॾियणो कोन्हे। तो मुंहिंजो हेॾो सारो टाइम वेस्ट कयो इडियट। ये भले कुछ भी चवे पर मां गुलाब खे कोन छॾींदुसि। गुलाब तो मुंहिंजा पैसा चोराए करे पंहिंजी बग़ौत खे सॾु कयो आहे। गुलाब वाह मां हिन फोटो जो नालो रखंदुसि पत्थर प्रेम। आह छा त नालो आहे। न छा आहे अॼु माण्हुनि मां प्रेम ई निकिरी वियो आहे। माण्हू माण्हुनि खां अलॻि थी वियो आहे पर पत्थर अॼु बि गॾु आहिनि। वाह गुलाब वाह छा त सोच अथई तुंहिंजी। न यार मज़ो नथो अचे। बस हिकु भेरो मुंहिंजो इहो फोटो क्लिक फोटो सेंड अस विल चूज द विनर कॉन्टेस्ट में वञे पोइ ॾिसजो मां हूंदुसि क्लिक फोटो सेंड अस विल चूज द विनर कॉन्टेस्ट जो नो विनर। हा अरे यार ही एतिरो डिघो नालो छो रखंदा आहिनि। छॾेसि पाण खे छा आहे। खड में पई इहो नालो पाण खे त सिर्फ़ 1 लख जो इनाम खटड़ो आहे। आह आह अरे ओए केरु आई तूं? मुंहिंजे एतिरे सुहिणे फोटो में तूं गॾ जे नक जे वार जहिड़ो सड़ियल थोबड़ो खणी छो आयो आहीं? पुट 3 ॾींहंनि खां कुछ खाधो कोन्हे। अंधे फ़कीर के कुछ ॾींदे त तुंहिंजी ज़िंदगी मटिजी वेंदी। ॿुधो पिने पाण दो ऐं मुंहिंजी ज़िंदगी मटींदो। अरे हल रे मूं वटि कुझु कोन्हे तोखे ॾियण लाइ। अची वेंदा आहिनि किथां किथां। हा इहो सही आहे। पन सां गॾु ॿियो पन हुन सां गॾु वरी टियों पन। वाह हिन फोटो जो मां नालो रखंदुसि लेडी पंस छो त ही मायुनि वांगुरु टई मिली करे पंहिंजे मुड़ुस पंस जूं गिलाऊं थी कनि। वाह वाह गुलाब वाह तू त जीनियस आई। आइडिया मास्टर गुलाब चल। अरे तू माण्हू आई कि न डंडन में फाथल किचरो पीछे न तो चढ़ी। पुट अंधे के कुछ दे त तुंहिंजी ज़िंदगी मटिजी वञे। अरे गुलाब जा एतिरा ख़राब ॾींहं अची विया आहिनि छा जो हिकु अंधो भिखारी मुंहिंजी ज़िंदगी मटी दो। अरे हली था मूंखे कुझु न ॾियो लॻे। पुट 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 अरे तू मुंहिंजे पुठियां छो पियो आई? अंधे जे कटोरे में कुछ विझ त ॾिस तुंहिंजी ज़िंदगी कीअं मटिजे थी। तुंहिंजी त मां न करूं। हा हा छो न इधर तो विझां। ठीक है बस रुपयो विधम हाणे मां वञा। पुट ॿुध अरे बाप रे हिन अंधे खे कीअं ख़बर पइजी वई त मूं 1 रुपयो विझी 10 रुपया कढिया था मांस। ईअं कीअं पियो वञी? मूं चयो न अंधे भिखारीअ खे कुझु ॾींदे त
त तुंहिंजी ज़िंदगी मटिजी वेंदी। त हाणे तुंहिंजी ज़िंदगी मटाइण लाइ मूंखे बि तो कुछ ॾियणो पवंदो। ॾियो ॾियो, छा था ॾियो? ये वठ मिसरी। मिसरी? फ़क़त मिसरी ना, ज़िंदगी मटाइण वारी मिसरी। ये मिसरी चांहि या खीर में विझी सुबुह पी, पोइ ॾिस सुभाणे सुबुह खां ज़िंदगी तुंहिंजी कीअं थी मटिजे। अंधे भिखारी जे कटोरे मां पैसा तो चुराई, हाणे ॾिस सुभाणे सुबुह खां तुंहिंजी ज़िंदगी कीअं थी मटिजे। इहो बि ख़राब करे छॾियई। हिन ॿुढे खे न एतिरी महिनत सां, एतिरो दिमाग़ लॻाए, एतिरा सुठा फोटा कढियऊं, पर हुन ॿुढे सभिनीनि फोटनि में पंहिंजी गिची विझी खणी सभिनीनि फोटनि जी सत्यानाश करे छॾियईं। ऐं वरी एंड में मिसरी ॾेई वियो। ज़िंदगी मटिजी वेंदे पुट। मूंखे छा बेवकूफ़ सम्झो हुई? मिसरी खाई करे ज़िंदगी मटिजी वञे, हिन ॻाल्हि खे त को बेवकूफ़ी समझी सके थो। हिकु मिंट, मूं वटि बि हिकु बेवकूफ़ आहे जंहिंखे वधीक बेवकूफ़ ठाहिण कोई ॾुखियो कमु कोन्हे। जादूअ जी मिसरी? हा, हुन अंधे चमत्कारी बाबा मुंहिंजी सुठाई, मुंहिंजी दरियादिली ऐं ग़रीबनि लाइ मुंहिंजे दिलि में तड़प ॾिसी इहा जादूअ जी मिसरी मूंखे ॾिनई। पर अफ़सोस, इहा मिसरी मां पंहिंजे कमु कोन थो आणे सघां। सिर्फ़ु ॿियनि जी भलाई लाइ इहा मिसरी कमु आणे थो सघां। अरे इन करे ई त मूं इहा मिसरी हुन सेठ फतूअ खे ॾिनी हुई, जंहिंजे करे हुनखे 5 लखनि जो फ़ाइदो थियो। ऐं उन मूंखां वाइदो कयो हो त हिन मिसरीअ मां हुनखे जेको बि फ़ाइदो थींदो उन मां 25% हू मूंखे ॾींदो। पर हुन मूंसां चीटिंग कई। अरे हुन चरे खे ख़बर कोन हुअसि, मूं त हुनखे ज़री मिसरी ॾिनी जंहिंजे करे हुनखे 5 लखनि जो फ़ाइदो थियो। अरे बाक़ी सॼी मिसरी त मूं वटि आहे, जंहिंजे करे हुन चरे खे करोड़नि रुपयनि जो फ़ाइदो थिए हा। पर हाणे इहा मिसरी मां हुनखे कोन ॾींदुसि। इहा मिसरी मां ॿिए कंहिंखे ॾींदुसि। ॿिए कंहिं वटि वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मां आहियां न। तोखे मूंखां वधीक नेक दिलि ऐं घुर्जाऊ माण्हू ॿियो किथे मिलंदो? ॾिस, मां केॾो न साफ़ दिलि, सुठो, सदोरो, सुपरस्टार, सबाझो, सम्झू ऐं सुहिणो आहियां। अरे ओए, तूं मिसरी वठी पियो या मंदर जे ॿाहिरि पंहिंजो पाण खे विकिणी पियो? पर मां तोखे इहा मिसरी छो ॾियां? तूं मूंखे हिन मिसरी जे बदिरां छा ॾींदे? तुंहिंजा 25% कमीशन पकी। जीअं लखनि रुपयनि जो फ़ाइदो थियो, तुंहिंजी कमीशन तुंहिंजे खीसे में। हा, उहो सभु त ठीकु आहे, पर तोखे त ख़बर ई आहे त हर क़ीमती शइ जो एडवांस हूंदो आहे। मूंखे हुन सेठ फतूअ ज़री मिसरीअ जो 5000 रुपया एडवांस ॾिनो, पर तोखे त सॼी मिसरी खपे। करोड़नि रुपयनि जी मिसरी लाइ तोखे घटि में घटि 50,000 रुपया त एडवांस ॾियणा ई पवंदे। अरे ओए ओए ॿुध, 50,000 ॾियण जो ॿुधी करे किरी पए? न, मां त ख़ुशीअ में किरी पियुसि। ख़ुशीअ जा घोड़ा त ॿुधा हुआ, पर ख़ुशीअ में किरण ही वरी छा आहे? तो मूंखे अमीर जो अहसासु ॾियारे छॾियो। तो मूंखां 50,000 रुपया घुरिया। तोखे ईअं त लॻो त मूं वटि 50,000 रुपया हूंदा। छा त अहसासु आहे, अमीरीअ जो अहसासु। 50,000। अरे हो, अमीरीअ जे अहसास में रहण वारा पैदाशी भिखारी। मूंखे ख़बर हुई त तोखां 50,000 रुपया सुपननि में बि कोन ठहंदा। इन करे मूं सोचियो त इहा मिसरी मां तोखे 5,000 में ॾींदुसि। हल ॾे 50,000 रुपया कढ। 50,000 रुपया? हा।
अरे मुझे सजे खानदान जा थालियूं बाल्टियूं कटोरा चमचा गिलास चकला वेलण सब बासण विकिणी करे भी 5000 रुपया कोन थींदा। तुझ तो हल ठीक है, तू पंहिंजो ही माण्हू आई, एक कम कर 4000 रुपया कट। 4000 रुपया? अरे मुझे सजे खानदान जूं चादरूं छाऊं विहाणा बुशर्टूं टी शर्टूं शर्टूं कच्चा गंजूं सब विकिणण खां पोइ बि 4000 जमा न थींदा। ठीक है 2000 रुपया कट ऐं इहा मिस्री तुंहिंजी। 2000 रुपया? अरे मां सजे खानदान खे नीलाम कंदुसि न, पंहिंजे माउ पीउ चाचे चाची ॾाॾे ॾाॾी भाइटा भाइटियूं भाणेजा भाणेजियूं ढोल ढंगरा ओड़ो पाड़ो सभिनी खे विकिणी छॾींदुसि, तॾहिं बि 2000 रुपया कोन थींदा। छॾेस, तू एक कम कर, खड में पए तुंहिंजो खानदान, तू मूंखे सिर्फ़ पंहिंजे खानदान मां हुन माण्हू जो नालो ॿुधाए जंहिं तुंहिंजो नालो दौलत रखियो। सॉरी, मुंहिंजे खानदान जे कंहिं माण्हू मुंहिंजो नालो दौलत न रखियो, पाड़े वारे रखियो, फ़कीर चंद पिनाणीअ। मुंहिंजा पीउ मूंखां भूल थी वई जो मूं तोखां हज़ारनि रुपए में ॻाल्हायो। हिकु ॻाल्हि ॿुधाए, घणा पैसा अथई तो वटि? हिन चमत्कारी मिस्रीअ जा घणा रुपया ॾींदे? मूं वटि रुॻा 400 रुपया आहिनि। 400? 50,000 में 400? चङो ठीक है, कॾ 400 रुपया। पर 400 रुपया तोखे कीअं ॾींदुसि? अरे छो? हुन मां 250 रुपया त हुन टेऊंमल खे ॾियणा आहिनि। अरे वरी ही टेऊंमल केरु आहे? टेऊंमल पुठियां घिटीअ में पिपल जो वॾो वणु आहे, हा उन जे पासे में हिकु सनी घिटी थी वञे। हा सनी घिटीअ खां अॻियां वेंदे त हिकिड़ो पान जो दुकानु आहे। हा पान जे दुकान जे पासे में हिकु पुराणो मकान आहे। हा उन मकान खां बि सिधी सनी घिटीअ में हलियो वञ त हिकु पेटू पकोड़े जो दुकानु आहे। हा उन जे पासे में टिकाणो आहे, टिकाणे जे ॿाहिरि हिकु फ़कीर वेंदो आहे टेऊंमल, उन खां वरिता आहिनि 250 रुपया उधारा। हाणे उनखे त ॾियणा ई आहिनि न। मतलब तो फ़कीरनि खां बि उधार वरिती आहे? छा कयां चल, ऐं हुनखे जेकॾहिं अॼु उधार न चुकाईंदुमि त जेके रस्ता ऐं घिटियूं ॿुधायूं आहिनि उन्हनि जे कुंडनि तां फ़कीरनि खे वठी ईंदो ऐं मूंखे कुटींदो। इन करे उहे 250 रुपया हुनखे ॾियणा ई आहिनि। ठीक है, त बाक़ी 150 रुपया बचे न? हल्का 150 रुपया खण मिस्री। 150 रुपया तोखे कीअं ॾींदुसि? वरी छा थियो? 100 रुपया ॾाढा लच्छू खे ॾियणा आहिनि। अरे हाणे ही लच्छू केरु आहे? लच्छू खे कोन सुञाणी? हू कुंड में बसर पटाटनि जे दुकान जे पासे में पिड़ी लॻाईंदो आहे। अच्छा अच्छा, वो लच्छू? हा पर वो लच्छू तो सेकेंड हैंड कच्छा विकिणंदो आहे न? अरे 100 रुपए में तो नवा कच्छा अची वञे न। अरे पाइण लाइ त 12 रुपए में अची वेंदा आहिनि ऐं 12 रुपए जा वरिता। पर मुंहिंजे कमरे में थधि वधीक आहे, इन करे ॿियनि कच्छनि खे खोले करे चादरूं ठाहे करे पाए छॾियूं। इन करे हुनखे 100 रुपया त ॾियणा ई आहिनि। बाक़ी मूं वटि ही 50 रुपया आहिनि। ॾे 50 रुपया, वठ इहा मिस्री। 50 रुपए में 50,000 किथे, 50 रुपया किथे? ये सॼी मिस्री चांहि में विझ ऐं मस्तु चांहि ठाहे। मिस्री पिया ॾियो, पर उहा त मंगणी महिल ॾिबी आहे। मां तव्हांजे धीअ सां शादी करण लाइ तयारु आहियां, पर हिकु शर्त आहे, पर शिकिल में उहा तव्हां जहिड़ी न हुजणु घुरिजे। मंगणे जी मिस्री कान्हे। मिस्री विझी मिस्रीअ वारी चांहि खपेव, पर मां त कल्ह अञा गोरखे खां खंडु उधार वठी आयो आहियां। खंडु न मिस्री वारी चांहि। मिस्रीअ वारी चांहि खपेव। हाणे अलाए केतिरी ॾुखियाईअ सां पिनी आया आहियो, ज़िद थोरी छॾींदा। तई हलो मां ठाहे थो अचां। अरे वाह 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 वाह, अरे वाह वाह वाह,
जादू जी मिश्री वाली चाय आहा ये मिश्री वाली चाय पीअण खां पोइ मूं वटि त लखे रुपया अची वेंदा लखनि मां करोड़ रुपया ठाहींदुसि करोड़नि रुपयनि मां अरबे रुपया ठाहींदुसि ही बंगलो मुंहिंजो थींदो ए चाय चाय अरे चाय 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 अच बाबा चाय अच अच ओए ओए चाय हिन टेबल ते ईंदी हिते रख ए चमरगंज चाय चाय जो ऑर्डर मूं ॾिनो फाटल खीर जी थधी चाय खामोश तू खामोश मूंखे दे मुंहिंजी आहे मूंखे दे मूंखे 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 अरे ही त सियाणो थी वियो आहे मूंसां गॾु रही करे अधु तो ॿिन्ही खे झगड़ो ई ख़तमु मूं पंहिंजी कमीशन खणी वरिती अरे अरे लाजवंती मुंहिंजी चांहि मूंखे वापसि दे मुंहिंजी चांहि दे न अरे मुंहिंजी चांहि आहे थैंक यू पूरी करे छॾे मुंहिंजी चांहि पूरी करे छॾे मुंहिंजी ज़िंदगी मटिजण वारी हुई हाणे तुंहिंजी ज़िंदगी मटिजंदी ही पागल थी वियो आहे छा थो ॻाल्हियूं करे वञे त हाणे ज़िंदगी मटण ई वञ अरे ये जादुई मिश्री वाली चाय हुई सुभाणे खां मुंहिंजी ज़िंदगी मटिजण वारी हुई हाणे तुंहिंजी ज़िंदगी मटिजंदी वञी थो या खाईंदे वियो वञ किथे अॼु जी सुबुह मुंहिंजे लाइ नई ज़िंदगी खणी अचण वारी हुई ऐं किथे हुन लाजवंतीअ जे चकर में अॼोको ॾींहुं बि ग़रीबी ऐं टेंशन में गुज़ारणो पवंदो पर हुन लाजवंती जी ज़िंदगी त मटिजी वई हूंदी गुलाब गुलाब हेॾे अच अरे गुलाब अरे छा आहे सुबुह साण पंहिंजो मुंहुं ॾिसी ईअं रड़ियूं कबी आहिनि छा अरे हेॾे अच छा थियो हेॾे अच न अरे बाप रे ही छा अरे ये डायण माण्हुनि खे डेॼाइण बदिरां किचरे खे पई डेॼाड़े साफ़ सफ़ाई वेठी करे उहो बि असांजे ऑफिसुनि जी पके पक असांखे कुटण जो को प्लान ठाहियो अथई असांखे माफ़ करो असांखे एॾो वेझो खां सिंगींदा त बांस त ईंदी न मूं 2 महीना अॻु ई सनानु कयो हो 1 महीनो अञा बचियल आहे किथे तूं बि त उहो ई न सोचे रहियो आहीं जेको मां सोचे रहियो आहियां 2 महीना सनान न करण खां पोइ बि ही केतिरी न सुहिणी लॻंदी आहे न अरे बेवकूफ़ उहो न हीअ पमे वांगुरु छो पई जवाब ॾे असीं सुवाल कुझु बि था पुछूं हीअ जवाब कुझु पई ॾे बासण मलणा आहिनि कपिड़ा धोइणा आहिनि न त टेई मूंखे मिली मारींदा टई मिली हिनखे मारींदासीं मतलब तो सरल सुकल मड़ल हडी जो पिño पमो बि न मारी दो नौकर थी करे मालिक के तो मारी तो जीते मां नौकर मां लाजवंती आया ऐं ही पमो आहे पमो इहो सभु तुंहिंजी हिन जादुई मिस्रीअ जे करे थियो आहे तूं चयो पिया न ज़िंदगी मटिजी वेंदी ज़िंदगी कोन मटी बल्कि शरीर मटिजी वियो ऐं ज़िंदगीअ जी बैंड वॼी वई इहो ई त मां पई सोचां हाणे छा थींदो यो नींद
मार खा ई नौकर जे हथा मेरे चपन वांगुर मुंहिंजी दिलि आई थे खबरदार जो मूंखे नौकर चई मां नौकर कोन आहियां हिकु त तुंहिंजे करे मां हिन गड़ियल सड़ियल शरीर में अची वई आहियां ॿियो वरी मथां घणो थो ॻाल्हाए अरे मूं कुझु कोन कयो इहा सॼी ग़लती हिन गुलाब जी आहे जंहिं मूंखे मिसरी विकिणी चाहे त ज़िंदगी मटिजी वेंदी न न मूं कुझु कोन कयो आहे मूं त बसि हिनखे मिसरी ॾिनी हुई ऐं मूंखे कहिड़ी ख़बर हुई त ही हू मिसरी तोखे ॾेई छॾींदो ऐं मूंखे वाक़ई ख़बर कोन हुई त हुन मिसरीअ में कुझु जादू वादू आहे मूं त बसि हिन दौलत खे चरियो पियो कयो तो मूंखे पहिरीं तो मुंहिंजा 60 रुपया ॿारहं न चोराया उन खां पोइ 50 रुपया वठी मूंखे लुटे छॾे ॾिठे इन खां साबित तो थिए तो तूं मालिक जे फैक्ट्री खां ई चरियो थी आयो आहीं चुप खबरदार हिकु ॻाल्हि ध्यान में विझी छॾ जेकॾहिं मूंखे मुंहिंजो शरीर वापसि कोन मिलियो त तूं अॼु हिन दुनिया मां हलियो वेंदे कीअं बि कर कुझु बि कर मूंखे मुंहिंजो शरीर वापसि खपे सम्झे पापा वही फोन कर मां मां गलती थी वई करो तू हेलो Hello, can I speak to Miss Lajwante? हेलो लाजवंती हाउ कैन आई हेल्प यू But I want to speak to Miss Lajwante. हाणे छा करियां जे तुंहिंजी आवाज़ पम्मे जहिड़ी थी वई आहे त हिन पम्मे जी बि आवाज़ त तो जहिड़ी थी वई हूंदी न Hello. ओए अच्छा फोन कर हेलो जो हेलो फोन हाँ ख़बर आहे कोन हलंदो आहे घणेई भेरा ट्राई कयो आहे अरे साम्हूं आवाज़ ई कोन ईंदी आहे फोन कर हेलो जो तोखे हूअं बि कहिड़ो ॿुधण ईंदो आहे फोन कर हेलो जो हेलो हाणे हिनखे हेलो कीअं सम्झायूंसि Hello. ट्रेन में पैदा थिया हुआ छा ईअं लो पिया ढंग सां पीओ ट्रेन में पैदा थी विया हुआ हिलो छो पिया हिलो हिलो हेलो त मगज़ मारी करण जी छा ज़रूरत हुई फोन रिसीवर कन ते ॾियो हा चओ हा हीअं चओ हेलो Hi Miss Lajwante. This is Amit. मूं तव्हांखे पंहिंजा फोटो मोकिले छॾिया हुआ ऐं अॼु मिलण जो वाइदो हो त सोचो मिलण खां पहिरियों हिकु तव्हांखे रिमाइंडर कॉल करे छॾियां न हिते न काकरोचनि खे मारण जी सुपारी कोन वठंदी आहे तव्हां छा चयो टाइम ॿुधाया पर मुंहिंजी वापसी 5 बजे फ्लाइट आहे सो सी यू एट 2 o'clock ऐं छोकिरियुनि जा फोटा ज़रूरु ॻोल्हे रखिजो ओके चेक करा बाय न न न अॼु न सुभाणे अचिजे 8 ॾींहंनि जी रखियल भाॼी पई आहे त 8 ॾींहंनि जी रखियल भाॼी कट पई थी वियो आहे कमाल आहे अॼुकल्ह भाॼी वारा बि अपॉइंटमेंट वठी ईंदा आहिनि सुठी ॻाल्हि आहे न हे भगवान एॾी मुश्किल सां ग्राहक पातो आहे पर अहिड़ी सिचुएशन में हाणे छा करियां सॉरी मूंखे ख़बर कान हुई त ज़िंदगी हीअं मटिजी वेंदी तोखे ख़बर कोन हुई पर मूंखे ख़बर आहे जे मूंखे मुंहिंजो शरीर वापसि कोन मिलियो त तुंहिंजी आत्मा तुंहिंजो शरीर हमेशह लाइ छॾे वेंदी तूं कुझु बि कर कीअं बि कर पर मूंखे मुंहिंजो शरीर वापसि खपे सम्झे अरे मूंखे छो थी मारी हिनखे बि त मारीस न मिसरी त मूंखे हिन ॾिनी न हुनखे तूं मारीस मां कोन ॼाणिया त तव्हांजो चक्कर छा आहे पर मूंखे मुंहिंजो शरीर वापसि खपे माना खपे हे मुंहिंजा पीउ छा आहे अरे प्लीज प्लीज तूं वञी हुन फ़क़ीर खे ॻोल्हे आ
अरे तो छा मूंखे ऑल इंडिया फ़क़ीर कोऑर्डिनेटर सम्झो आहे जो हुन फ़क़ीर जो नंबर मूं वटि हूंदो? हिकु मिनट, इहो आइडिया ख़राब कोन्हे। हाँ ऑल इंडिया फ़क़ीर कोऑर्डिनेटर, वाह। मां सभ खां पहिरीं फ़क़ीरनि जी ट्रेनिंग स्कूल खोलींदुसि ऐं पोइ फ़क़ीरनि खे भिख पिननि जी ट्रेनिंग ॾींदुसि। बस पोइ सिंगिंग फ़क़ीर ट्रेन में, बैड एक्टर फ़क़ीर थिएटर जे बैड, ऐं तो जहिड़ो सड़ियल शिकिल वारो फ़क़ीर ट्रैफिक सिग्नल ते अमीरनि जे गाॾियुनि जे ॿाहिरि। वाह भाई वाह, छा त बिज़नेस आहे। ऑल इंडिया फ़क़ीर कोऑर्डिनेटर गुलाब चंद, वाह भाई वाह। ओए फ़क़ीरनि जे खानदान में पाड़े वारे जे बीख में पैदा थियल पैदाइशी फ़क़ीर पंहिंजे फ्यूचर प्लान मां निकिर, मुंहिंजे फ्यूचर जे बारे में सोच। अरे वो शूरपंखा, हुनजो शरीर त मटिजी वियो आहे पर माना ओतिरी ई मज़बूत अथसि। प्लीज़ गुलाब, प्लीज़ वञी हुन फ़क़ीर खे ॻोल्हे अच। अरे बाबा, मां हुन फ़क़ीर खे ॻोल्हियांसि त सही, पर ॻोल्हींदुसि कीअं? हाणे हू फ़क़ीर शहर जे अलाए कहिड़े इलाइक़े में हूंदो ऐं मां सॼो शहर त पंधु पंधु कोन घुमी सघंदुसि न। इन करे मूंखे थोड़ा समझियसि, बस कर। मूंखे ख़बर पइजी वई, साम्हूं वारो भले कहिड़ी बि मुसीबत में हुजे पर तूं पंहिंजो खानदानी धंधो कोन छॾींदे माण्हुनि खे लुटण जो। हींअर मूं वटि हेतिरा ई आहिनि, तूं ही वठ ऐं प्लीज़ हुनखे ॻोल्हे अच, वञ। कुमार बचाओ नमः, ओम खिलाड़ी बचाओ नमः, ओम खिलाड़ी नंबर 1 बचाओ नमः, ओम खिलाड़ियुनि जा खिलाड़ी बचाओ नमः, ओम पंहिंजा स्टंट पाण करण वारा बचाओ नमः। क्या पूजा करे वठो, हीरो कान ठहंदा, जूनियर आर्टिस्ट हीरो। अरे तू वञ पंहिंजो कमु वञी कर, हल हिनखे साफ़ कर। नहीं था क्या? हाँ? ओम अक्षय कुमार नमः। कारे कांग के केतिरो साफ़ कजे, ड्राई क्लीन कजे, अच्छो कोन थींदो। अरे कारो कांग, पम्मे जा पुट मां तोखे न छॾींदुसि। ये सब छा है? अरे मां तो पंहिंजे बचाव लाइ जप पियो करियां। इहो न, ही छा है? तू मूंखां बि कम पियो कराई? पर ही त पम्मो आहे न। पर बॉडी त मुंहिंजी आहे न, मूंखे ईअं पियो लॻे मां पई कम करियां। सॉरी मुंहिंजा पीउ, मुंहिंजी मां, न ॿई मिक्स। सॉरी। उधर कभी उधर कौन नींदो से? हिनखां उधर न उधर न खपे, बस तू वेह आराम कर। खैर इनखे छॾ, छा सोचियो तो कीअं मूंखे मुंहिंजो शरीर वापसि ॾींदे? मूं गुलाब खे मोकिलियो आहे न। तूं बि त वञी पियो सघी न, तुंहिंजे पेरनि में मेहंदी लॻल आहे छा? मूं बाबा खे कोन ॾिठो आहे। बाबा खे कोन ॾिठो आहे? हुलियो पुछीस न गुलाब खां मोकिलण खां पहिरीं। ठीकु आहे, हिन जा मोचरा खाइण खां त सुठो आहे मां हितां निकिरी वञा। ठीकु आहे, मां गुलाब खे पहिरीं वञी ॻोल्हियां थो, उन खां पोइ बाबा खे ॻोल्हे वठी थो अचां। मूं तोखे किथे ॾिठो आहे? तूं बि मूं वांगुरु न हैंडसम आई। हे भगवान, बस इहो ई रहिजी वियो हो, पंहिंजे वाता पम्मे जी तारीफ़ ॿुधण। प्लीज जुलैन, ये एक्सचेंज ऑफर खत्म कर। ना मां, ना।
हूअं त मूंखे हिन कुर्सीअ ते वेहण में ॾाढो मज़ो ईंदो आहे, पर उहा भूतनी अची वेंदी न त असांखे ॾाढो मारींदी। तू वेह ते चुप कर बस। उते ग्राहक ईंदो, ग्राहक दर ते। दर खोल। अरे न वेह ते, ग्राहक ईंदो, ग्राहक 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 ग्राहक। घंटी 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 घंटी। तू हूअं आई इन करे मूंखे ईअं दमा पे मां हीअं कोन आहियां। वञ। घंटी अच्छा घर 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 घर। ही घर पहिरीं खां ई टे बेवकूफ़ हिन घर ते हक़ जमाए वेठा आहिनि। रिपीट रिपीट कर पोइते साॻियो ई। वरी चवां हाँ हिन बंगले में टे बेवकूफ़ अची घर 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 हाँ घर अथस कर घर घर हाँ एक र कटे घर रखो र कढां घर घ हा घर हाणे घर र राक राक गिराक रात हाँ रात रात। या खाधो खपेस या सुमण खपेस, तू वेह ते चुप करे। अची वियो ग्राहक। खोलिया दर। अरे बाबा तू वेह वेह ॿुधो न छा पे सम्झायो मूंखे। चुप चुप हाणे अची विया छा कया कपड़ा जीअं ई तूने पायस। अचो सर वेलकम 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 वेलकम। हाय myself Amit. अच्छा सर वेह वेह Miss आए ना सर राज। मैडम आए सर वेह। मां मैडम जो पर्सनल सेक्रेटरी सर। ये चाहे ना सर डिजाइनर कपड़ा आहिनि डिजाइनर। हाय मिस लाजवंती मां अमित। हिते जेको बि ईंदो आहे हुनखे खाधो खपेसि। चांहि या कॉफी छा खाईंदा? इनजी छा ज़रूरत आहे सर, तव्हां बि कुझु कोन वठंदा। आई एम राइट सर? न कॉफ़ी हले पर तव्हां छो वेंदा? हीअ आहे न हू बि शिकिल खां सेक्रेटरी घटि ऐं खानदानी नौकर वधीक थो लॻे। वञ जल्दी कॉफ़ी खणी अच। ऐं तव्हां छोकिरियुनि जा फ़ोटो ॻोल्हण वारा आहियो ऐं छोकिरी तमामु सुहिणी हुजणु खपे। ज़ीरो ऐं मां ज़ीरो कोन आहियां, मां हीरो आहियां। छा आहे न सिंधीअ में एक्शन फिल्मूं कोन ठहंदियूं आहिनि, इन करे थोरो चानस कोन मिलियो आहे। छा? एनीवेज़ तव्हां मुंहिंजे लाइ का छोकिरी ॻोल्ही? तू पक गे आई। गे ऐं मां? मैडम हिनखे छोकिरियूं खपनि छोकिरियूं। ही छोकिरियूं हीअ सर हीअ गोली आहे तव्हांजे लाइ। हिनखे छोकिरियूं खपनि? हाँ हिनखे छोकिरियूं खपनि? तो सम्झी छा रखियो आहे? हीअ शरीफ़नि जो घर आहे, असीं तोखे कोन छोकिरो ॾींदासीं। हल हितां अलाए किथां था अची वञ हितां। तूं त चए मूंखे वञ हितां। अरे हे मैट्रिमोनी लाइ चरण जो घर मूंखे शादी कोन करणी आहे, कोन करणी आहे शादी मूंखे। उन शूरपंखा जी रड़ियूं ॿुधी ऐं जंहिं नमूने ही माण्हू रड़ियूं कंदे भॻो आहे मूंखे पक थी वई त अॼु मां सॉलिड कुटिजण वारो आहियां। भॻवान करे गुलाब खे हू फ़क़ीर ज़रूरु मिले। न न न न न न मूं ॼाणी बुझी तोखे चाहे कोन ॾिनी। मूंखे माफ़ कर ॾिस तोखे जे मूंखे मारिणो आहे त आस्ते 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 मार आस्ते। अरे ओ डिजणा मां आहियां। अरे तू गुलाब मुंहिंजा ॻाढ़ा पीला गुलाबी गुलाब मुंहिंजा बिना कंदनि वारे गुलाब। ॿुधाए तोखे हू बाबा मिली वियो? ॿुधाए चओ मिलियो कि न? चवां थो हू बाबा मूंखे कोन मिलियो। अरे काकरोच जे अर्थी ते चढ़ण वारा गुलाब तू खसीस हिक फ़क़ीर खे कोन ॻोल्हे सघी? अरे हूअ शूरपंखा मूंखे कुटे कुटे फ़क़ीर बणाए छॾींदी। अरे यार
हाणे तोखे हुन शुरपंखा खां ॾकण जी का बि ज़रूरत कोन्हे। अरे हाणे हुन जो शरीर थोड़ी हुन दारा सिंह वांगुरु आहे। अरे हाणे त हू हुन सड़ियल पंबे जे शरीर में आहे। तोखे हुन खां ॾकण जी का बि ज़रूरत कोन्हे। बस मां आया ना, तू हल मूंसां। अरे तू हल मूंसां। अरे हल तू। यही बचो हो बस। अरे अच्छे यार, अरे डीजी जो तो मां आया ना। अरे अच्छे तो अरे अच्छे, अरे मां आया ना। अच्छे अरे अच्छे, अरे अच्छे तू मां। फकीर किथे आहे? ॾिस इहो न चइजांइ त फ़क़ीर कोन मिलियो, न त अॼु खां पोइ तूं कंहिंखे कोन मिलंदे। मूं थोरी चांहि पीआरी तव्हांखे, मिसरी त हिन मूंखे ॾिनी न। न मूं हिनखे चयो त मां अञा ताईं सिर्फ़ु अधु ई शहर ॻोल्हे सकियो आहियां। हली करे हुन फ़क़ीर खे ॻोल्हियूं था, पर हिन चयईं त हाणे हुन फूलन देवी खां ॾकण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। हाणे हुनजो शरीर हथनीअ मां किरड़ी थी वियो आहे। किरड़ी ओए पार्टी बदलू। न ही कूड़ पियो ॻाल्हाए। पहिरियों त मूंखे मिसरी विकिणी करे मोचरा खारायो आहे ऐं हाणे छही थो कराई। वाह, ग़लती करे पाण ऐं ॾो ॿिए ते। चुप, ग़लती कंहिंजी बि हुजे उन जी सज़ा त मूंखे मिली आहे न। हाणे तव्हां इहो सोचो, हिन दुनिया में पहिरीं केरु थो रवानो थियणु चाहे? कंहिंखे मरण जी? जिंदगी मटाइण सब हुन जे हथ में आहे। अरे इहो ई आयो फ़क़ीर। हा ही बाबा तव्हांजी हुन मिसरीअ मुंहिंजी ज़िंदगी मटे छॾी ऐं ॾिसो छा त मटी अथाई। अहिड़े सुहिणे शरीर मां हिन कुएं जे ॿिर जे शरीर जहिड़ी थी वई आहियां। बाबा प्लीज़ मूंखे मुंहिंजो शरीर वापसि ॾियो बाबा। पर तू कीअं पुट? मूं त हुन चंडे खे मिसरी ॾिनी हुई जंहिं मूं अंधे फ़क़ीर जे कटोरे मां पैसा चुराया। अंधनि फ़क़ीरनि खे बि नथो छॾी। हाणे तो ॿुधायसि। बाबा हीअ अथव, हिन चुराया तव्हांजा पैसा। हीअ अथव ही। चुप, ग़लती कई तव्हां ऐं सज़ा मूंखे मिली। बाबा प्लीज़ मूंखे मुंहिंजो शरीर वापसि ॾियो बाबा। काई ॻाल्हि कोन्हे पुट, मां सभु ठीकु करे छॾंदुसि। तूं क़िस्मत वारी आहीं कि थोड़ो पानी बचियो आहे अञा। ही पानी तू ऐं जंहिंसां तुंहिंजो शरीर मटियो आहे हुन ते हिन जा छंडा हण, सभु ठीकु थी वेंदो। हल ही पाणी पाण ते हारणो आहे। अरे न छा करे? ये तो मुंहिंजो आवाज़ आहे। सभु ठीक थी वियो? मां वापसि लाजो थी आई। अरे वाह वाह वाह, शुक्र आहे सभु सिधो थी वियो। बाबा ही छा थी वियो? ही त टेढ़ो थी वियो। लगे तो मुंहिंजे गुरु संत फिडेमल जो कटोरो हिनखे लॻियो आहे। मुंहिंजे गुरुअ जी आसीस मिली आहे। तो साथियों तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो? वणियो न? त यकदम सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल।
पाण बि ॾिसो ॿियनि खे बि ॿुधायो।